जैसे तहां पंहिंजी न्याणी ॾिनी आहे उन जी भेण सां निकाह करणु जाइज़ आहे। ॿी जगह ते निकाह करण सां विरासत वारो हक़ ख़त्म न थींदो आहे। मानी सॼे हथ सां खाइणु ज़रूरी आहे, पर उन में खॿो हथु इस्तेमाल करणु जाइज़ आहे। जीअं मुछां अचनि हर भेरे ब्लेड फेरणु जाइज़ आहे, सुन्नत न आहे। जेकॾहिं तव्हां सजदे सहव बि न कयो आहे, दुआए कनूत बि न पढ़ी आहे ऐं सलाम फेरे छॾियो आहे, त हाणे तव्हांखे दोबारा इहा नमाज़ पढ़णी पवंदी। मुफ्ती साहब पंहिंजे ॼांटे जी भेण सां निकाह करणु जाइज़ आहे। पंहिंजे ॼांटे जी भेण यानी जंहिंखे तव्हां पंहिंजी न्याणी ॾिनी आहे उन जी भेण सां निकाह करणु जाइज़ आहे। छो त पंहिंजी न्याणी ॾियण सां उन शख़्स जी भेण तव्हांजे लाइ महरम नथी बणिजे। शरीयत में जेके महरम रिश्तेदार आहिनि उन्हनि सां निकाह करणु हराम आहे, पर जेकी ॼांटे जी भेण हूंदी आहे उहा शरीयत में तव्हांजी महरम न आहे, गैर महरम आहे। ऐं गैर महरम सां निकाह करणु शरीयत में जाइज़ आहे, इन में को कबाहत न आहे। मुफ्ती साहब, जेकी औरत मुड़ुस जी वफ़ात खां बाद कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे, छा उनखे मुड़ुस जी विरासत मां हिसो मिलंदो? जॾहिं कंहिं औरत जो मुड़ुस वफ़ात थो करे त उन में ॿियनि वारसनि वांगुरु इहा औरत बि विरासत जी हक़दार आहे। जीअं उन शख़्स जा पुट हक़दार आहिनि, न्याणियूं हक़दार आहिनि, त 8हों हिसो इन घरवारी खे बि मिलंदो। भलजा इहा ॿी जगह ते निकाह करे थी या नथी करे। ॿी जगह ते निकाह करण सां विरासत वारो हक़ ख़त्म न थींदो आहे। गवर्नमेंट में इहो उसूल आहे त जेकॾहिं कंहिं गवर्नमेंट मुलाज़िम जी का घरवारी आहे उनखे पेंशन मिलंदी, पर पेंशन तेसीं ताईं मिलंदी जेसीं ताईं उहा औरत ॿी जगह ते निकाह नथी करे। ॿी जगह ते निकाह कयईं, गवर्नमेंट खे ख़बर पई त उनजी पेंशन छा कंदा, ख़त्म कंदा, बंदि कंदा। लेकिन शरीयत में ईअं न आहे। शरीयत में उनखे पंहिंजे वफ़ात थियल मुड़ुस जे हिसे मां विरासत मिलंदी, भलजा उहा ॿी जगह ते निकाह करे छॾे। मुफ्ती साहब, खॿे हथ जी आंगुरियुनि ते तस्बीह पढ़णु जाइज़ आहे या न? कुझु माण्हू चवनि था त गुनाह आहे। साईं वज़ाहत कयो। आयतुल्ला सुमरो, इराक खां। जेकियूं असां ज़िक्र कयूं था अल्लाह साईं जो, सॼे हथ जी आंगुरियुनि ते या खॿे हथ जी आंगुरियुनि ते या तस्बीह ते या खारकनि जी खोखटियुनि ते ज़िक्र कयूं था, शरीयत में इहो जाइज़ आहे। भलजा तव्हां खॿे हथ सां कयो, सॼे हथ सां कयो, तस्बीह ते कयो या खोखटियुनि ते कयो। जाइज़ छो आहे? वजह इहा आहे त असल में मक़सूदी शइ ज़िक्र आहे। मक़सूदी शइ छा आहे? ज़िक्र आहे। हथ मक़सूद न आहे त हिन हथ सां कयूं या हिन हथ सां कयूं। तस्बीह मक़सद न हूंदो आहे त जेतिरी भली तस्बीह ओतिरो ज़्यादा सवाब, बल्कि मक़सद छा हूंदो आहे? अल्लाह जो ज़ुबान सां ऐं दिलि सां ज़िक्र करणु। पोइ भलजा तव्हां कहिड़ी बि कैफ़ियत सां ज़िक्र कयो, इन सां फ़र्क़ु नथो पए। हिकु माण्हू नमाज़ थो पढ़े फ़र्श ते, उनखे नमाज़ जो सवाब मिलंदो। ॿियो माण्हू सुठी कालीन ते नमाज़ थो पढ़े, उनखे बि सवाब मिलंदो। टियों माण्हू एयर कंडीशन में नमाज़ थो पढ़े, उनखे बि सवाब साॻियो ई मिलंदो। असल मक़सद शइ अल्लाह जी इबादत हूंदी आहे, ऐं उन जे लाइ जेकियूं तव्हां सहूलियात कयो था, मुसल्लो विछायो था, पखो हणो था, एसी लॻायो था या हथ में तस्बीह खणो था, इहे दीन जे लाइ मुआविनत आहिनि, सहूलियात आहिनि। इन सां फ़र्क़ु नथो पए त तव्हां खॿे हथ सां तस्बीह पढ़ो था या सॼे हथ सां। बाक़ी कुझु बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि लिखी आहे त सॼे हथ सां ज़िक्र करणु ज़्यादा अफ़ज़ल आहे, ज़्यादा अफ़ज़ल आहे। छो त शरीयत में उसूल इहो आहे त भलाई वारो हर कमु सॼे पासे खां ऐं सॼे हथ सां कजे। इहो हिकिड़ो मुस्तहब जे दर्जे में उसूल आहे। लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे त खॿे हथ सां जाइज़ न आहे या गुनाह आहे, इहा ॻाल्हि न आहे। जाइज़ ॿिन्हिनि हथनि सां ज़िक्र करणु आहे, लेकिन ज़्यादा अफ़ज़ल छा आहे? सॼे हथ सां। जीअं मानी आहे, मानी सॼे हथ सां खाइणु ज़रूरी आहे, पर उन में खॿो हथु इस्तेमाल करणु जाइज़ आहे। ईअं न जो असां खॿे हथ खे ॿधी छॾियूं, सॼे हथ सां खाइणी आहे, ईअं न आहे। मुआविनत जे लाइ खॿो हथु इस्तेमाल करे सघिजे थो, लेकिन मानी सॼे हथ सां खाइणी आहे।
मुफ्ती साहब ॾाढ़ी अचण खां पहिरियां मुछनि खे ब्लेड हणणु सुन्नत आहे या बाद में? मुछनि खे ब्लेड हणणु सुन्नत आहे ई कोन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हदीस पाक में बयान फरमायो आहे, मुछनि खे इंतिहाई बारीक करणु, कुतरणु, नंढो करणु, सन्हो करणु, इहो शरीयत जो हुकुम आहे। लेकिन जीअं ई मुछां अचनि हर भेरे ब्लेड फेरणु जाइज़ आहे, सुन्नत न आहे। नबी साईं हमेशा पंहिंजे मुछनि मुबारक खे ब्लेड न फेरींदा हुया, या सहाबा भी ब्लेड न फेरींदा हुया। इहो ब्लेड वारी सुन्नत असां ईजाद कई आहे। शरीयत में इहा शइ सुन्नत न आहे, जाइज़ आहे। चाहे ॾाढ़ी अचे या ॾाढ़ी खां अॻु में मुछनि खे नंढो करणु सुन्नत आहे। छो नंढो करणु सुन्नत आहे? ताकि ज़्यादा जेकॾहिं वॾियूं थींदियूं, हिकु त तकब्बुर जी अलामत आहे, मुछनि खे वटि ॾींदो। जिहाद में जाइज़ आहे, लेकिन जिहाद खां अलावा तकब्बुर में शामिल थिए थो। या इहे मुछां पाणी में या कंहिं बि मशरूब में शामिल थींदियूं त इहा बि हिकिड़ी कराहत वारी शइ आहे। इन करे शरीयत जो हुकुम आहे, इनखे इंतिहाई बारीक कयो, लेकिन ब्लेड घुमाइणु इहो सुन्नत न आहे। मुफ्ती साहब, वितर नमाज में दुआ कुनूत विसरी वञे त नमाज थींदी? जेकॾहिं वितर नमाज में दुआ कनूत विसरी वई आहे त उन वक़्त ॿी का दुआ पढ़ो। 3 रकात में सूरह फातिहा खां बाद, सूरत पढ़ण खां बाद अल्लाह अकबर चई का ॿी दुआ पढ़ो। जेकॾहिं ॿी दुआ न पढ़ी आहे त तशहुद में, आख़िरी तशहुद में वेहण खां बाद सजदे सहव कयो। जेकॾहिं तव्हां सजदे सहव बि न कयो आहे, दुआ कनूत बि न पढ़ी आहे ऐं सलाम फेरे छॾियो आहे, त हाणे तव्हांखे दोबारा इहा नमाज़ पढ़णी पवंदी।